असीं रे सालार खान जो न्यापो खणी आया हूं तोट आयो तो मुझे दुश्मन जा खास मानू भाई पर मुझे तडे ते आयो बेहो चाय पियंदो या लस्सी असां तो जी दावत खाइण कोन आया आहियूं। तवां जी औकात बि न आहे जो हाशिम खान जूं दावतूं खाओ। असांजी बाह वापस कर। असां पंहिंजी बाह वठण आया आहियूं। ज़बान बंद कर गोहर। तुंहिंजे सालार खान में इहा ताक़त न आहे जो मूंखां बाह वठी सघे। तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं? गोहर खे सालार खान ही समझ। हाशिम खान तो असांजी बाह कैद में रखी आहे तोखे इन जे अंजाम जी ख़बर आहे? मां तव्हां सभिनी खे सुञाणा थो चङी तरह। जेको करणो अथव करे छॾिजो। सदोरी तो तोखे वापस करणी पवंदी हाशिम खान। वो खिलंदे करी या रोईंदे करी जो तोते तो छॾियां। सदोरी मोट साम आहे ऐं सामुन तां सिर कुर्बान करण असांजो शान आहे। पछताईंदे हाशिम खान, पछताईंदे। हलियो वञे तव्हां न त तोखे बि पछताइण जो वक़्तु न मिलंदो। हाशिम खान पहिरियों भेरो आया आहियूं ऐं ख़ाली था वञूं। ॿियो चकर आयासीं न इहे पंहिंजा पेर बि संभाले न सघंदे छो त मुंहिंजो नालो वरियाम आहे। वरियाम जे वकड़ जी तोखे ॼाण ई न आहे। दर ते त गिदड़ बि शींहुं हूंदो आहे। कॾहिं मैदान ते मिलंदासीं हाशिम खान। चङो चङो निकिरो हाणे निकिरो। हाशिम खान सुठो नथो करी। हा हा तूं पला न मुंहिंजो धणका आहे वञा। हलो वञ हलो। अॼु तव्हांजे चेहरे ते परेशानी जो ॾेखाव नज़र अची रहियो आहे। केर त आहे? सही सम्झो थी दादा न मां वाकई परेशान आहियां। रेस अव्हां खे वरी कहिड़ी परेशानी? हेॾी चौकीदारी हूंदे बि ख़बर न आहे त साम घरां निकिरी कीअं वई। छा सदोरी घर मां निकिरी वई? हा दादन हा मां हिन ॻाल्हि जे करे ई त परेशान आहियां। सुभाणे जेकॾहिं परू ऐं सुल्तान सदोरी जी घुर कंदा त मां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? हारिस इहा त ॾाढी परेशानी जहिड़ी ॻाल्हि आहे। पर रेस हाणे छा थींदो? ॻोल्हा कयूं था। अलाह कंदो त सणाई थी पवंदी। ॻोल्हा बि कीअं कंदासीं? जेकॾहिं परिवारनि खे ख़बर पइजी वई पोइ? ॻुझ में ॻोल्हा कंदासीं दादा न। रब में वॾी उमेद आहे। हू ख़ालिक़ अकबर असांजी मदद ज़रूरु कंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।